सिंध राज टीवी में तव्हां सभिनी दोस्तनि खे भली कार चऊं था। ऐं सभ खां पहिरीं साईं शालिगरी साहिब खे ऐं संदो सथ खे दिलि जी गहराइनि सां मुबारकबाद पेश कयां थो, जंहिं यूट्यूब ते सिंध राज टीवी नाले चैनल खोलियो आहे। ऐं उमेद थो कयां त हीउ चैनल कामयाबी माणींदो ऐं आउं दोस्तनि खे बि गुज़ारिश कंदुसि त हू हिन जी कामयाबी में पंहिंजो किरदारु ज़रूरु अदा कनि। अॼु असांजो जेको मौज़ू आहे उहो आहे फ़लसफ़ो ऐं पहिरियां फितरत पसंदि फ़िलासफ़र। इंसानी तारीख़ में अॼु असीं जेके बि ख़्यालु ॾिसूं पिया, अॼु असां जेके बि शयूं ॾिसूं पिया या साइंस जे मैदान में या टेक्नोलॉजी जे मैदान में जेके बि इजादूं ॾिसूं पिया या जेके नवां ख़्याल ॾिसूं पिया ऐं हैरान कंदड़ ताजो में विझंदड़, इहे अपने शुरू में इहे न हुआ। हर शइ ॾाके बि ॾाके तरक़ी कई आहे। उहा भले कहिड़ी बि शइ हुजे, उहा खणी टेक्नोलॉजी हुजे, उहा खणी इल्मु हुजनि, उहे फ़लसफ़ा हुजनि या का ॿी शइ हुजे, उहा शुरू में इहे न हुई। उहा पंहिंजे पैदा थियण वक़्तु, वजूद में अचण वक़्तु उहा आहे न हुई, पर मुख़्तलिफ़ ॾाका तय करे, मुख़्तलिफ़ स्टेजूं, मुख़्तलिफ़ दौर, सदियूं, समय सालनि जा सफ़र तय करे उहा शइ अॼु असां ॾिसूं था त उहा असांखे ॿी तरह नज़र अचे थी। जॾहिं त असां शुरू में ॾिसंदासीं त असां हैरान थींदासीं। मिसाल तौरु हीअ असां जेके ॾिसूं था, अॼु असां वटि टच मोबाइल आहिनि ऐं इंटरनेट जा पैकेजिस आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्म जा। जेके इहे शुरू में जॾहिं मोबाइल आया, मोबाइल ॿिए क़िस्म जा हुआ। असां तसवुर बि शायदि किन माण्हू तसवुर बि न कयो हुजे त के अहिड़ा मोबाइल ईंदा जो तव्हां लाइव गुफ़्तगू कयो या हिक ॿिए खे लाइव साम्हूं ॾिसो, फ़ोन कयो, ॿिया कयो, मुमकिन हुयो। पर हाणे असां ॾिसूं पिया ऐं उनखां पोइ अंदाज़ो करे सघूं था त अॻिते उन में कहिड़ा इनकलाब ईंदा अची। ईअं इंसान जा ख़्याल बि रहिया आहिनि। शुरू में जेके इंसान इन फितरत मुतलिक़ ॾाढा दुका हणंदो हुयो ऐं हू हैरान थींदो हुयो, सोचींदो हुओ इहो छा आहे। मिसाल तौरु हू ॾिसंदा हुआ त हवा ॾखिण खां अचे थी, भला पोइ हवा उत्तर खां छो नथी अचे। पोइ हवा वरी उत्तर खां ईंदी, पोइ चवंदा हुआ त भला पोइ हवा ओभर खां छो नथी अचे, ऐं जेका उत्तर खां हवा आई पई उहा केॾांहुं वई। मिसाल, राति जो सीउ पवंदो हुयो त ॿी राति सीउ न पवे त पुछंदा पोइ भला सीउ केॾांहुं वियो हलो। जेको राति सीउ हुयो उहो सीउ केॾांहुं वियो हलो। वरी भला जे पुछंदा अॼु झुड़ सुबुह जो झुड़ हुआ त पोइ शाम जो झुड़ नज़र न आया, त पुछंदा पोइ भला झुड़ केॾांहुं विया हलिया। भला पोइ हीअ गर्मी जेका आहे 2 महीना अॻु में या 15 ॾींहं अॻु में गर्मी हुई त हाणे गर्मी केॾांहुं वई हली। भला पोइ भला गर्मी थींदी छा आहे, भला गर्मी किथां थी अचे, गर्मी खे भला केरु थो मोकिले, भला सीउ खे केरु थो मोकिले, भला हीअ इंसान खे भला बीमारियूं केरु थो ॾिए, भला हीअ ॿोॾूं छा आहिनि भला अची। तंहिंजे करे इन जो इहा हिकिड़ा डिबेट थींदी, हिकिड़ा बहस थींदी। मुख़्तलिफ़ क़िस्म जा माण्हू मुख़्तलिफ़ सोचनि ऐं मुख़्तलिफ़ ख़्यालनि जा माण्हू उनखे मुख़्तलिफ़ तरह सां मुख़्तलिफ़ जा जवाब ॾींदा हुआ। के चवंदा हुआ त माफ़ूकल फितरत नाले का शइ आहे, हीअ उहो सॼो हलाए पई। के चवंदा ईअं न आहे, हीअ फ़क़ति हिकिड़ा फितरी लका आहिनि जेके मुख़्तलिफ़ दौर में थियनि था, जेके असां सम्झूं कोन था अची। ईअं माण्हू मिसाल तारनि जे बारे में, चंड जे बारे में, भला पोइ राति जो जेको सो सिजु केॾांहुं थो वञे, भला पोइ ॾींहं जो चंड किथे आहे, भला तारा ॾींहं जो नज़र छो कोन था अचनि, या हिकिड़ा तारा सवेर था उभरनि, ॿिया तारा देरि सां था उभरनि वग़ैरह। इहो छा आहे। पोइ उन ॿिया वरी माण्हू हीअं चवंदा हुआ त जेको सो इहे जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जा तारा आहिनि, इहे असांखे हिकिड़ो पैगाम था ॾियणु चाहिनि ऐं असांखे उहो पैगाम सम्झण में असां नाकाम बि आहियूं। तंहिंजे करे असां कोशिशि करे सम्झूं। पोइ हू टेड़ू कती इन जूं मुख़्तलिफ़ डेफिनेशन्स ॾींदा हुआ, या राति जो देरि सां को तारो उभरंदो हुयो, या मुख़्तलिफ़ मौसमनि में मुख़्तलिफ़ मुंदनि में के तारा उभरंदा हुआ, त उहे चवंदा हुआ त इहो जेको सो हीअ असांखे पैगाम मिलियो आहे। तंहिंजे करे असां तारनि खे सम्झूं। इन सॼी शइ खे धकु हणंदड़ इंसानी तारीख़ जो जेको पहिरियों फ़िलासफ़र हुयो ऐं वॾो ॾाहो माण्हू साइंसदान, उहो हुयो थैलिस, 600 क़बल मसीह, माना अॼु खां तक़रीबन 2600 साल अॻु। इन माण्हू चयो त इहो न, इहे जेका बि आहिनि इन्हनि जेके बि चंड तारा, इन जो असां सां को वास्तो तालुक़ु न आहे। ऐं हिते जेको बि कुझु थिए पियो ज़मीन ते या जेको कुझु धरती ते थिए पियो, इहे धरती जूं पंहिंजूं वॾियूं हालतूं आहिनि। उन्हनि जे करे इहो सभु कुझु थिए पियो। ऐं हीउ वाहिद माण्हू हो जंहिं चयो हुयो त वाहिद ऐं पहिरियों माण्हू हुयो जंहिं चयो हुयो त हीअ जेका काइनात आहे, हीअ जेका ज़मीन जेका आहे, धरती जेका आहे, उहा हिकिड़े शइ मां ठहियलु आहे। उहा शइ आहे पाणी। हीअ सॼी शइ पाणी मां ठहियलु आहे। उहो मिसाल चवंदो त इंसान जी बॉडी में बि तक़रीबन 70% पाणी आहे, या मिसाल धरती ते बि 70% पाणी आहे। त हीअ जेका शइ ठहियलु आहे उहा पहिरीं, हाणे असां नथा वञूं उहा ॻाल्हि ग़लति आहे सही आहे, पर हेड़ी पहिरियों माण्हू हो जंहिं साइंसी तरह को जवाज़ ॾिनो त हीअ शइ जेका आहे उहा पाणी जी ठहियलु आहे। ऐं हीअ वाहिद माण्हू हो जंहिं चयो हुयो त जेको हर शइ में ज़िंदगी आहे,
मिसाल हू चवंदो ज़मीन में बि ज़िंदगी आहे, छो जो उतां फसल पैदा थियनि था। तव्हां को ॿिज छटियो ऐं उनखे पाणी ॾियो त उन मां माना फसल फुटंदो, मतिलबु उन ज़मीन में बि ज़िंदगी आहे। हू चवंदो त हीअ जेका चुरंदड़ फिरंदड़ शइ आहे उन में रूह आहे। मिसाल तौरु हू चवंदो चकमक में बि रूह आहे, छाकाणि चकमक ॿी शइ खे पाण अची के थो त तंहिं करे चकमक में बि रूह आहे। त इन खां पोइ जेको असांखे ॿियो फिलासफ़र जेको मिले थो उहो मिले थो एनेक्ज़ीमैंडर। एनेक्ज़ीमैंडर जेको आहे उहो हिन जो शागिर्दु हुयो। तंहिं चयो त जेका असां ही काइनात जेका आहे उहा जेका ठहियलु आहे उहा एप्रोन मां ठहियलु आहे, मतिलबु खिलौन मां ठहियलु आहे माना ऐं सभु शयूं जेकी आहिनि उन मां ठहियलु आहिनि। ऐं हीअ वरी इंट्रस्टिंगली ही उहो माण्हू तंहिं चयो त माना जेका असां जेका यूनिटी ऑफ अपोज़िट्स, मतिलबु ॿ मुतज़ाद शयूं गॾु पैदा थींदियूं। मतिलबु मर्द हूंदो त माई बि हूंदी, राति हूंदी त ॾींहुं बि हूंदो, गर्मी हूंदी त सर्दी हूंदी। त हीउ वाहिद माण्हू हो जे ॿ शयूं गॾु पेश कयूं, माना ही पेश कयूं यूनिटी ऑफ अपोज़िट्स, मतिलबु त ॿ मुतज़ाद शयुनि जो वजूदु ईंदो। सीउ हूंदो त गर्मी हूंदी, मर्द हूंदो त माई बि हूंदी, रोशनी हूंदी त ऊंदाहि बि हूंदी। ईअं इहो इंसानी तारीख़ में अॻ में कंहिं बि कोन ॾिनो। इनखे चैलेंज कंदड़ जेको ॿियो माण्हू हुयो उहो हुयो एनेक्ज़ीमैन्स। तंहिं चयो ईअं न, ही जेका धरती आहे उहा न पाण जी ठहियलु आहे न एप्रोन जी ठहियलु आहे, पर ही हवा जी ठहियलु आहे। वरी इंट्रस्ट ऐं हिन चयो त हवा ॿी मिसाल इंसानु आहे न, इंसानु जॾहिं मरी थो वञे त साहु खणण जो बंदि थो थी वञे। मथे मां साबित थियो त हीअ जेका धरती आहे उहा हवा मां ठहियलु आहे। ऐं ईअं ई चवंदो हुयो जेको हीउ ज़लज़लो अचे थो, जीअं थैलिस चयो त ज़मीन ते जेको ज़लज़लो अचे थो असल में ज़मीन बीठी आहे पाणी ते, ऐं पाणी में जॾहिं लहरूं पैदा थियनि थियूं, घटि वधि पैदा थियनि थियूं, त पोइ ज़मीन लुॾे थी, जंहिंजे नतीजे में ज़लज़लो थो अचे। त उनजे बिल्कुलु तरह एनेक्ज़ीमैन्स चयो ईअं न आहे। ही जेको ज़लज़लो अचे थो असल में धरती जेका आहे उहा हवा ते बीठी आहे, ऐं हवा ते बीठी आहे तंहिं करे हवा में जेका घटि वधाई थिए थी, तंहिंजे नतीजे में ज़मीन लुॾे थी धुॾे थी, तंहिंखे असां ज़लज़लो चऊं था अची। ईअं उन मुख़्तलिफ़ ॿिया बहस कया। ईअं असांखे इन 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 तसलसल में असांखे हेराक्लाइटस मिले थो, असांखे डेमोक्रेट्स मिले थो, ऐं कुझु ॿिया फिलासफ़र मिलनि था। ऐं असां हिन में मुंहिंजे ख़्याल में असां इन्हनि टिनि फिलासफ़रनि खे मुख़्तसिरनि जेके हिन जा ख़्याल आहिनि पेश कया आहिनि। ऐं ईंदड़ कड़ियुनि में असां वरी हेराक्लाइटस ते ऐं ॿियनि फिलासफ़र जेके आहिनि फितरत पसंदि फिलासफ़र जेके आहिनि तिन जे ख़्यालनि ते ॻाल्हि कंदासूं। ऐं उमेदु कयां थो जेकॾहिं असां सभिनी दोस्तनि तव्हां सभिनी दोस्तनि खे हीउ सिलसिलो पसंदि आयो त असां हिनखे पोइ हर हिकु ते नरड़ी ऐं मुख़्तसिर हिकिड़ी ठाहींदासूं फिल्म, जेका तव्हां कोशिशि करे उन हिकिड़े मुफ़कर जो हिकिड़े फ़िलोसोफ़ जो पूरो ख़्यालु पेश कयूं। उहा 5 मिंट 4 मिंट जी, पर इहा सभु तव्हांजी पसंदि ऐं नापसंदि ते दारोमदारु रखे थी। मूंखे उमेदु आहे त मुंहिंजी नंढी कावश तव्हां सभिनी दोस्तनि खे पसंदि ईंदी। तव्हां सभिनी जी महिरबानी।